नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त खैबर मां ख़बर ॾींदा पाकिस्तान तहरीक इंसाफ यूथ विंग ज़िला मटियारी जे जनरल सेक्रेटरी दीपक कुमार जरमानी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त मटियारी ज़िले में ईंदड़ बल्दियाती चूंडुनि में पीटीआई जा नौजवान भरपूर हिस्सो वठंदा। मटियारी ज़िले खे सिंध हुकूमत बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो आहे। मटियारी ज़िले जा माण्हू हाणे तब्दीली चाहिनि था। पाकिस्तान तहरीक इंसाफ यूथ विंग जी तंज़ीम साज़ी खे जल्द यूसी सतह ताईं मुकमिल कंदासीं। मटियारी ज़िले में पीअण जो साफ़ पानी कोन आहे। शहर में का बि सहूलियत मौजूद न आहे। तालीम जो निज़ाम तबाह हाल है। इन वधीक चयो त सिंध असेंबली में हुकूमत लाइ हिकिड़ो कानून, अपोजिशन लाइ ॿियो कानून। वज़ीर आला सिंध दुश्मन बजट जी अपोजिशन के बगैर इतला जी बजट पास थियण जो ऐलान कयो, जेको क़ाबिल क़बूल न आहे। क़ौमी असेंबली में अपोजिशन जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़नि खे सिंध असेंबली में अपोजिशन जा हक़ यादि नथा अचनि। असां सिंध हुकूमत जे अहिड़े अमल जी मज़म्मत कयूं था। हिन चयो त ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सिंध मां सफ़ाइयूं थींदियूं। ईंदड़ हुकूमत सिंध में पाकिस्तान तहरीक इंसाफ जी हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।